मशहूर अदाकार, डायरेक्टर ऐं टीवी मेज़बान ज़िया मुहियुद्दीन 91 वरहनि जी ॼमार में लाराणो करे वियो। ज़िया मुहियुद्दीन जी जनाज़े नमाज़ अॼु मंझंदि जी नमाज़ खां पोइ कराची जे डिफेंस फेज़ 4 इमाम बारगाह यसरब में अदा कई वेंदी। ज़िया मुहियुद्दीन 20 जून 1931 ते फैसलाबाद में पैदा थियो। हुन पंहिंजे कैरियर जी शुरुआत रेडियो ऑस्ट्रेलिया खां वॉइस एक्टर जी हैसियत सां कई। काफ़ी वक़्त ताईं बरतानवी थिएटर लाइ कमु कयो, बरतानवी सिनेमा ऐं हॉलीवुड में बि कमु कयो। 50 जे ॾहाके में लंडन में अदाकारी जी बाज़ाब्ता तरबियत हासिल कई। जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ खां पोइ ज़िया मुहियुद्दीन वापसि बरतानिया हलियो वियो। 90 ईस्वी वारे ॾहाके में मुस्तक़िल तौरु पाकिस्तान वापसि अचण जो फ़ैसिलो कयाईं। ज़िया मुहियुद्दीन खे संदसि ख़िदमतुनि जे एतराफ़ में 2003 में सितारा इम्तियाज़ ऐं 2012 में हिलाल इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। ज़िया मुहियुद्दीन 2004 में कराची में नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जो बुनियादु विधो ऐं आख़िर ताईं नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जो सरबराह रहियो।